पंहिंजे गुण धर्म में सब ठीक आहिनि, पक्षी पंहिंजे हिसाब सां पक्षी आहिनि, इंसान बस इंसान ना आहे। तॾहिं माण्हूअ खे चवणो पवंदो आहे यार माण्हू थी। हाँ, कॾहिं कंहिंखे चवंदा आहियूं गांइ थी, यार कुतो थी, हाँ बकरी थी, न, उहे पंहिंजे गुण धर्म में ठीक आहिनि, स्वभाव में। माण्हूअ खे चवणो पवंदो आहे माण्हू थी। चओ हरे राम हरे कृष्ण। असां सत्संग ॿुधोसीं, तव्हांखे ॿुधायूं था गोलोकवासी परम भागवत श्री मोहन शास्त्री जी महाराज, उन्हनि जी कथा पहिरियों बि तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई से यादि हूंदी तव्हांखे। गुरुवार जे ॾींहुं गरुड़ जी ऐं श्री नारायण भॻवान जी कथा ॿुधाई से, हा न, उहा यादि हूंदी तव्हांखे, शादीअ वारी कथा। ॾाढी उन्हनि जी रुचिकर प्रेम भाव वारी सटीक, उन जो कीर्तन भी ॾाढो मनोहर, वाणीअ में तो साक्षात सरस्वती माता जो निवास। चो हरे राम श्री कृष्ण गोविंद। ऐं हिकदम गौर वर्ण शरीर भी उन्हनि जो बढ़िया हृष्ट पुष्ट हूंदो, कम से कम 100-125 किलो तो ॿधी हलो, 100 किलो कम से कम। तो उहे पंहिंजी आत्मकथा ॿुधाइनि पिया, ध्यान ॾेई ॿुधिजो। चवनि पिया कि एक बार असां कीर्तन करण वियासीं, केवल बजणा निकिरंदा हुआ। हिकिड़ा उहे संत मोहन शास्त्री भी उन्हनि जो ढोलक वारो, सॼी दुनिया वञनि जाॾे बि, ॿई गॾु वञनि। चऊं हरे राम। एक बार कीर्तन करण विया, टांगे वारो मिलियो, चओ हरे राम। पुराणे ज़माने जी ॻाल्हि, टांगे वारे जो नालो मंगलू राम। चयुसि भाई जल्दी वठी हल, असांखे कीर्तन करिणो आहे। त पहिरियों त असांखे अची ॾिसणु लॻो। छो भाई छा थियो, ॾिसे छो थो? ते मां सोचां थो कंहिंखे अॻिते विहारियां, कंहिंखे पोइते विहारियां, छो जो 100 किलो वजन पार। कि तुंहिंजी मर्ज़ी जाते विहार। चई तव्हां साम्हूं वियो, हे तव्हांजो ढोलक वारो पोइते वियो। ठीकु आहे भाई। महात्मा चयो असां साम्हूं वेठासीं भाई, हाणे ढोलक वारो वेठो, लगाम पकड़ी अञा थोरो सो अॻिते वधियो, चौराहो आयो, उते घोड़ो रुकी पियो। हाणे घोड़े वारे असांखे चयो त भैया हीअ लगाम पकड़ियो। अरे असां लगाम पकड़ियो, असांजे पीउ ॾाॾे करी टांगो न हलायो आहे भाई। चई तव्हां पकड़ियो त सही। ठीकु आहे, लगाम पकड़ी, ऐं घोड़े वारो जेको हुयो उहो हेठि लथो, ऐं घोड़े जे साम्हूं करे ईअं अलॻि अलॻि मुद्राऊं करणु लॻो, हीअं नचण वारी, डांस करणु लॻो अलॻि अलॻि तरह जी। कमाल आहे। 2 मिंट डांस करे आयो, वेठो, वरी घोड़ो अॻिते वधियो, वरी थोरो अॻिते वधिया, वरी रस्तो थोरो बदिलजो, वरी बीह रहियो। चई लगाम पकड़ियो, लगाम पकड़ी से वरी हेठि लथो, वरी कथकली ऐं कचीपुड़ी नृत्य कई, वरी वेठो, वरी घोड़ो अॻिते वधियो, वरी बीठो घोड़ो। मैं पागल माण्हू, तूं नचंदो नचंदो हलंदी त असां कीर्तन करणु कॾहिं पहुचंदासीं उते? हा, ऊंधा कम तो कराए, करे छा थो इहो? चई भाई साहब तव्हांखे पतो न आहे, घोड़ो न आहे, घोड़ी आहे। न घोड़ो हुजे, घोड़ी असांखे छा मतिलबु? ते तव्हां सम्झो नथा, हीअ उहा घोड़ी आहे जेकी शादियुनि में वेंदी आहे। घोट राजा वेहंदा आहिनि त जेसि ताईं 4 माण्हू ठुमका न हणनि तेसि ताईं अॻिते न वधंदी आहे। हिन साम्हूं जेॾी महिल डांस थींदी आहे, नचंदा आहिनि, पोइ विख अॻिते वधाईंदी आहे, कदम अॻिते वधाईंदी आहे, न त न वधंदी आहे। इन करे हीअ लॻी वई आहे टांगे में त हर चौराहे ते मूंखे डांस करणी पवंदी, तव्हांखे ॾिसणी पवंदी। चओ हरे राम। त संतनि ॾिसो इन्हनि मां बि गुण खयो। त संत चवनि था हिकिड़ो घोड़ो भी पंहिंजी आदत विझी थो छॾे त उहा छॾे कोन थो पियो, पंहिंजे आदत जो निभाउ थो करे। अरे इंसान तूं भी भगवान जे भजन जी आदत विझी छॾ, सुमरन जी, कीर्तन जी। तूं भी सुमरन न करे त तुंहिंजा पेर अॻिते न वधनि, कीर्तन न करे तोखे चैन न अचे। माण्हू पुछई छा थियो भाई, अॼु साणो साणो थो लॻे। चई अॼु मां सत्संग न कयो आहे, अॼु मां गुरूअ जे चौखट ते मथो न रखियो आहे, अॼु मां धूल खणी करे न लॻाई आहे, अॼु मां सजदो न कयो आहे। ओहो मां कहिड़ो इंसान आहियां। दुनिया उलट पुलट थी वञे, नेकी मिले बदनामी मिले, माण्हू थू थू कनि, लेकिन उहो ॾींहुं कॾहिं न अचे कि मां गुरूअ जे चौखट ते पंहिंजो मस्तक चरणनि में न रखियो। चओ हरे राम।